मुजादा मौत किन लाए राहत आहे त किन लाए अज़ाब आहे, किन लाए हदियो त वरी किन लाए तोहफ़ो आहे। मुंहिंजा दोस्तो मोमिन मौत खां न डिॼंदो आहे ऐं काफ़िर मौत खां हर टाइम डिॼंदो आहे। मसलन कंहिं अमीर माण्हूअ जा, कंहिं पैसे वारे शाहूकार माण्हूअ जा ॿ नौकर हुजनि, हिकिड़ो फर्मा बरदार हुजे ऐं ॿियो बेफ़रमान हुजे, कम चोर निपट निभागो हुजे, त जेकॾहिं सेठ अमीर माण्हू सॾु कंदो त उहो फर्मा बरदार नौकर यकदम डोड़ी ईंदो, सोचींदो त शायदि को सेठ मूंखे इनाम ॾींदो, पर जेको निपट निभागो कम चोर हूंदो उहो पियो डिॼंदो, पियो नटाईंदो त मता सेठ घुराए करे कंहिं ॻाल्हि ते बेइज़ती करे या सज़ा ॾिए। मुंहिंजा दोस्तो, हिकु दरवेश वफ़ात करे वियो, कंहिं उनखे ख्वाब में ॾिठो त उहो दरवेश जुती हथ में खयो डोड़ंदो थो वञे। उन दरवेश खां ख्वाब में पुछा कई त साईं काॾे था डोड़ंदा वञो? चयाईं त मस दुनिया जे क़ैद मां जान छुटी आहे, डोड़ा इन जे करे थो जो मता वरी चवनि त मोट दुनिया ॾांहुं। बेशक तव्हांजे सुहिणे नबी अड़ियुनि जे आधार, यतीमनि जे यार, ग़रीबनि जे ग़मख़ार सच फरमायो आहे, अद्दुनिया सिजनुल मुमिन व जन्नतुल काफ़िर। ही दुनिया मोमिन लाइ क़ैद खानो आहे ऐं काफ़िर लाइ जन्नत आहे।